के आगाह कयूं पिया। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कश्मीरियुनि सां एके जो ॾिहाड़ो अॼु शानदार नमूने मल्हायो पियो वञे। सॼे मुल्क ऐं आज़ाद कश्मीर में सुबुह 10:01 जी ख़ामोशी इख़्तियार कई वई। इस्लामाबाद में कश्मीरियुनि सां ॿधीअ जे इज़हार लाइ पडेही ऑफिस खां डी चौक ताईं रैली कढी वई। रैली में वफ़ाक़ी वज़ीरनि, पडेही ऑफिस जे अमलदारनि, शहरनि ऐं स्वीट होम जे ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। कश्मीरियुनि जी सियासी, इख़्लाक़ी ऐं सिफ़ारती हिमायत जारी रखण जो वर्जाओ कयो वियो। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कश्मीरियुनि सां एके जो ॾिहाड़ो अॼु शानदार नमूने मल्हायो पियो वञे। सॼे मुल्क ऐं आज़ाद कश्मीर में सुबुह 10:01 जी ख़ामोशी इख़्तियार कई वई। इस्लामाबाद में कश्मीरियुनि सां ॿधीअ जे इज़हार लाइ पडेही ऑफिस खां डी चौक ताईं रैली कढी वई। रैली में वफ़ाक़ी वज़ीरनि, पडेही ऑफिस जे अमलदारनि, शहरनि ऐं स्वीट होम जे ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। कश्मीरियुनि जी सियासी, इख़्लाक़ी ऐं सिफ़ारती हिमायत जारी रखण जो वर्जाओ कयो वियो।